अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिटी न्यूज़ सां माया फरा अख्तियार। हेडलाइंस हमारी ठूं तफसीली खबरुनि में वाक़े भली कार। बुलेटिन की शुरुआत में वाक़े अहम खबर ॾींदासीं। मीरपुर ख़ास में एमपीए जे पुट पोलिंग अमले खां माफ़ी वठी छॾी आहे। करण हरिराम ऐं संदसि साथियुनि तरफ़ां औरत प्रिज़ाइडिंग ऑफिसर सां ॾंद चक जी जांच कई पई वञे। ॿिन्हिनि धुरियुनि जा बयान रिकॉर्ड कराए छॾिया, जॾहिं त एमपीए जे पुट पोलिंग अमले खां माफ़ी वठी छॾी आहे। अहम खबर वाक़े ॾियूं पिया। मीरपुर ख़ास में एमपीए जे पुट पोलिंग अमले खां माफ़ी वठी छॾी आहे। करण हरिराम ऐं संदसि साथियुनि तरफ़ां औरत प्रिज़ाइडिंग ऑफिसर सां ॾंद चक जी जांच कई पई वञे। ॿिन्हिनि धुरियुनि जा बयान रिकॉर्ड कराए छॾिया, जॾहिं त एमपीए जे पुट पोलिंग अमले खां माफ़ी वठी छॾी आहे। अहम खबर नासिर नवाज़ सां शेयर कंदा हलूं पिया। मीरपुर ख़ास में एमपीए जे पुट पोलिंग अमले खां माफ़ी वठी छॾी आहे। करण हरिराम ऐं संदसि साथियुनि तरफ़ां औरत प्रिज़ाइडिंग ऑफिसर सां ॾंद चक जी जांच कई पई वञे। ॿिन्हिनि धुरियुनि जा बयान रिकॉर्ड कराए छॾिया, जॾहिं त एमपीए जे पुट पोलिंग अमले खां माफ़ी वठी छॾी आहे। करण हरिराम ऐं संदसि साथियुनि तरफ़ां औरत प्रिज़ाइडिंग ऑफिसर सां ॾंद चक जी जांच कई पई वञे। नाज़रीन, औरत प्रिज़ाइडिंग ऑफिसर सिंध टीवी न्यूज़ सां बि ॻाल्हि ॿोल कई आहे। अचो तव्हांखे ॾेखारियूं था। को हरिराम जा पुट करण हरिराम पंहिंजे मेंबर सां या को माण्हू हुआ उन्हनि सां गॾु आयो ऐं जेको सो हुते हुननि अची पुछियो त भई मुंहिंजो पोलिंग एजेंट तव्हां हटायो आहे। जेको मां हुननि खे ओॾी महिल चयो त मां को बि पोलिंग एजेंट नाहे हटायो। ग़लति फ़हमी जे बुनियाद ते हू आया हुआ ऐं मां उते बि सोशल मीडिया में जेका वीडियो वायरल थिए पई उनमें बि मां पुरज़ोर चवां पई त बेटा मां कंहिं बि एजेंट खे नाहे हटायो, ग़लति फ़हमी जे करे थियो आहे। ऐं उहो वाक़ियो जेको सोशल मीडिया ते हुई वायरल थी चुको। मां अॼु बि उन बयान ते आहियां त उहो ग़लति फ़हमी ते थियो हो ऐं जेको अची मूंखे धमकायो ऐं उनजी हुननि मूंखां माफ़ी तलाफ़ी कई आहे। मां रिटेन में बि हुन सबूत उहो ई ॾिनो आहे ऐं हुननि इलेक्शन कमीशन में जेको आहे न सो उनखे भई इहा ई रिपोर्ट ॾिनी आहे त ग़लति फ़हमी जे करे ई आया हुआ। जेको हुननि जो एमपी आहे एम एन ए जेको आहे जेको हरिराम न सॉरी करण कुमार जेको आहे हुन माफ़ी वरिती आहे मूंखां ऐं सॼे मुंहिंजे स्टाफ खां बि माफ़ी वरिती आहे। ऐं उनखां पोइ मां त ज़ाहिर हिकु एज़ अ प्रिज़ाइडिंग ऑफिसर गवर्नमेंट एम्प्लॉय आहियां, उनखां वधीक त मुंहिंजो कुझु न आहे त मां हुनखे छॾे ॾींदमि। मीरपुर ख़ास में एमपीए जे पुट पोलिंग अमले खां माफ़ी वठी छॾी आहे। करण हरिराम ऐं संदसि साथियुनि तरफ़ां औरत प्रिज़ाइडिंग ऑफिसर सां ॾंद चक जी जांच कई पई वञे। ॿिन्हिनि धुरियुनि जा बयान रिकॉर्ड कराए छॾिया, जॾहिं त एमपीए जे पुट पोलिंग अमले खां माफ़ी वठी छॾी आहे। इन हवाले सां तफ़सील राब्तो कराए मीरपुर ख़ास में सिंध टीवी न्यूज़ जे ब्यूरो चीफ नज़ीर पंवर सां। नज़ीर, तफ़सील ॾींदा इन ख़बर जा। जी बिल्कुलु, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मीरपुर ख़ास में जेको आहे पोलिंग वारे ॾींहुं जेको हिकु वाक़ियो पेश आयो उन हवाले सां बल्दियाती इलेक्शन वारो पोलिंग जो स्टेशन एडी सेंटर बिल्किस एडी सेंटर ते जेको एमपीए हरिराम किशोरी लाल जो जेको फर्ज़ंद हो किरण हरिराम ऐं संदसि साथियुनि पारां पोलिंग स्टेशन अंदरि अची औरत प्रिज़ाइडिंग ऑफिसर साइमा लेगारी सां जेको मुबैना तौरु ॾंद चेक करण वारे मामले जो इलेक्शन कमीशन पारां पिणु नोटिस वठण बैदि अॼु सर्किट हाउस मीरपुर ख़ास में इलेक्शन कमीशन जे अमलदार अनवर सईद ऐं डीआरओ सईद अहमद जाफ़री ऐं रिटर्निंग ऑफिसर जमील कुरैशी जे साम्हूं ॿिन्ही धुरियुनि पंहिंजा बयान रिकॉर्ड कराया। उन मौक़े ते जेका किरण हरिराम बयान रिकॉर्ड कराईंदे ॿुधायो त खेनि संदसि पोलिंग जे एजेंट ॿाहिरां कढी छॾण जी शिकायत मिली हुई, जंहिं ते हू ग़लति फ़हमी जे पोलिंग स्टेशन बदिरां ॿी पोलिंग स्टेशन ते हलिया विया, जिते प्रिज़ाइडिंग ऑफिसर खां पुछा कई हुई, जंहिं ते हिन ॿुधायो त असां कंहिं बि पोलिंग एजेंट खे ॿाहिरि नाहे कढियो आहे। हिन बयान रिकॉर्ड कराईंदे चयो त मामिलो ग़लति फ़हमी जे बुनियाद ते थियो आहे, असां हुन वक़्तु ई माफ़ी वरिती हुई। ॿिए तरफ़ बयान रिकॉर्ड कराए प्रिज़ाइडिंग ऑफिसर जेका साइमा लेगारी ॿुधायो त किरण हरिराम पंहिंजे साथियुनि सां ग़लति फ़हमी जे बुनियाद ते पोलिंग स्टेशन में आयो हो। हिननि चयो त अवां असांजे पोलिंग एजेंट हटायो आहे। मूं उन वक़्तु बि केस चयो हो त असां को बि पोलिंग एजेंट न आहे हटायो। मीडिया ते हलियल क्लिप जेके उन में शायदि हिननि असांखे धमकियूं ॾिनियूं, पर उनजी अॼु मूं खां असां समूरे पोलिंग अमले खां हिन पारां जेका माफ़ी वरिती आहे। इलेक्शन कमीशन खे बि लिखत में ॾिनो आहे त ग़लति फ़हमी जे बुनियाद ते आया हुआ। हिननि वधीक चयो त सोशल मीडिया समेत समूरे चैनल ते मीरपुर ख़ास समेत समूरे सिंध वासियुनि जो थोराइती आहियां, जिन मुंहिंजी सपोर्ट करे साबित कयो त असां पंहिंजे नियाणियुनि खे इज़त करणु ॼाणूं था। ॿिए तरफ़ इलेक्शन कमीशन जे जेके अमलदार हुआ उन्हनि पारां जेको जी मौक़ुफ़ ॾियण खां इनकार करे छॾियो आहे। जॾहिं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मीरपुर ख़ास में जेको इहो वाक़ियो थियो उन खां पोइ सिंध टीवी न्यूज़ पारां मुसलसल जेको हुनखे खयों, उन खां पोइ इलेक्शन कमीशन पारां जेको फौरी तौर ते हुनजी जेको नोटिस वरितो, जंहिंजी इंक्वायरी जेका अॼु थी आहे, ॿिन्ही जा जेके बयान कलमबंद पिणु थिया आहिनि। ठीकु आहे नज़ीर, तफ़सील ॾियण जे लाइ महिरबानी।